नाज़रीन, डे जे अली आबाद शाख जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अला बख्श जरवार जी ही रिपोर्ट। नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं टेल अली आबाद शाख जी पूछड़ ते, जिते शाख में गैर कानूनी धिका लॻाइण वारे अमल ख़िलाफ़ टेल अली आबाद जे पूछड़ जे आबादगारनि एहतजाज कयो। अचो त पाण हुननि खां पुछूं था त हुननि जो छा चवणु आहे। बचो बिठाइण ज़मींदारनि जो एहतजाज जुल्फकार लाशारी एसडीओ जेको सो हथ वठी 3 आरडी खां धिको ई न आयो आहे। अली आबाद शाख जे पूछड़ जे बवाटर जेको सो 11 आर ऐं 12 आर हिननि खे अॻे ई फिरे मणी बंदि कयो वियो आहे। न त हक़ीक़त में हर टेल ते वाटर जेको सो ओपन हूंदा आहिनि, उहो ओपन रखिया ई कोन। उन हूंदे बि 3 आरडी ते धिका हणी जेको सो लाखों रुपए जी करप्शन करे मथियुनि वाटनि खे रियायतूं ॾेई हथरातूं धिको हणी हीअ साज़िश कई पई वञे टेल अली आबाद खे तबाह करण लाइ। असांखे वसवारनि खां अपील आहे त जेको असां इंसाफ़ ॾिनो वञे ऐं बिल्कुलु असां सां नाइंसाफ़ी आहे। गॾु थी बीठा आहियूं हुते जेके जुल्फकार लाशारी 6 इंच जो धिको पोयां 10 खां वरी हणी 3 आरडियुनि ते धिको हणी टेल अली आबाद पूछड़ खे तबाह ऐं बर्बाद करे लाखों रुपए जी करप्शन हेठि कई आहे। मथे करप्शन लाखों रुपया 20-30 लख रुपया वाटर ना वठी उनखे रियायतूं ॾी सभिनी खे। हाणे पाणी नथो उन वाटर न पुॼे, असांखे अली आबाद में अची सुकाए रहियो। ज़ुल्म बि छा आहे, असांजी हीअ हालत ॾिसो, असीं ज़मीनदार आहियूं, बचे धिका लॻा पिया आहिनि, थोलियूं पिया वठो खाइनि, असीं ग़रीब जॻह उन मरूं त आरतीअ लाइ पाणी कोन थो मिले। पूछड़ जे आबादगारनि जो आला अमलदारनि खां मुतालबो आहे त शाख जो जाइज़ो वठी गैर कानूनी धिका हटाया वञनि। कैमरामैन अज़ीज़ जरवार सां गॾु अला बख्श जरवार, मेहरान टीवी ॾेई शहर।